मुझो नालो राशिद अली मेमुड़ा मां वेठो आहियां गालिब नगर। 1.5 साल जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी अमड़े जी तबियत सफ़ा सही न हुई। पोइ कराची हॉस्पिटल खणी वियासीं, उते इलाज लाइ पैसा घुरनि पिया 8-9 लख रुपया। असांजे मामे जो पुटु आहे, अलाह साईं हुनखे ताक़त ॾिनी आहे, मां हुन लड़ी वियुमि, मां मूंखे 8-9-10 लख खपनि। पोइ हुन मूंखे 8-9-10 लख ॾिना। 5-6 महीना गुज़री विया। हुन चयो मां पैसा, मां हुनखे पैसा हर महीने 60-60 हज़ार ॾींदो आयो आहियां। ठीकु आहे। पोइ बाद में चई न बाबा, इहे 60-60 हज़ार इहो मां व्याज तव्हां खां वरितो आहे, मूंखे हाणे जेके पैसा आहिनि उहे तव्हां मूंखे मुकमल ॾियो। मां चयो भाई ईअं न कर, मूंखे कहिड़ी ख़बर तूं व्याज ते पैसा हलाईंदो आहे, मूंखे ख़बर हुजे त मां तोखां पैसा ई न वठां। असां पंहिंजो सम्झी तोॾे लड़ी आयासीं, तूं मामे जो पुटु आहे। पोइ हली मां चयो बाबा तोखे हे पैसा मां ॾेई चुको आहियां, हाणे मूं वटि वसत न आहे। चई न, मूंखे साॻा ई पैसा खपनि। उहो पुलिस वारो माण्हू आहे, हिकिड़े मूंखे FIR कटाई, 3 ॾींहं मूंखे थाणे ते बाक़ाइदा थाणे ते मूंखे 3 ॾींहं अॻुवाट कयईं, मार कुटको हे ॼाराई, हर शइ कुटको 3 ॾींहं मूंखे गुम कयईं। मां अलॻि थाणे ते पैसा मां भरे आयुमि, उतां पाण खे छॾाए आयुमि। वरी ॿी 7 लखनि जी मूंखे मथां FIR कटाई अथई। ठीकु आहे। वरी हाणे धमकी थो ॾे, सुभाणे मुंहिंजी हाज़िरी आहे, चए थो मां रस्ते में मां तोखे खणाईंदुमि, तूं हिन में व्याज में जान छॾाए वेंदे, कोर्ट तोखे छॾे ॾींदी। चर्स हणंदो आहियां, मां पुलिस वारो माण्हू आहियां, चर्स हणंदो आहियां, हीअं कंदो आहियां, हीअं कंदो आहियां। हाणे ॿुधायो मां कंहिंखे दां ॾियां? जेको बि आहे मूं वटि सबूत पियो आहे, मूं वटि रसीदूं पयूं आहिनि, मां हिनखे हर महीने 65 हज़ार ॾेई चुको आहियां। पर हे चए थो न, उहो व्याज आहे, जेके बक़ाया पैसा अथई उहो मूंखे सभा कैश ॾे, उहो व्याज ख़तमु थी वियो। बसि मूंखे बस शोएब अनवर माना मुख़्तलिफ़ माण्हुनि खां मूंखे फ़ोन थो कराए त सुभाणे तूं अदालत वेंदे, मां तोखे खणाईंदोमांइ, हीअं कंदोमांइ। 3 ॾींहं अॻु में मूंखे थाणे ते बंदि करायो हुअईं। पुलिस मञे ई न पई त छोकिरो असां वटि आहे, असांजा मालिक रड़ियूं हुजनि। हे पोइ आख़िर माना पुलिस मञो त हेतिरा पैसा ॾे, असां तोखे छोकिरे खे छॾायूं था। उतां जा मस जान छॾायो। वरी हाणे ॿियूं धमकी ॾे थो त सुभाणे तूं सुबुह जो कोर्ट वेंदे त मां खणाईंदोमांइ, हीअं कंदोमांइ, हीअं कंदोमांइ। मां IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो, आला इदारनि खां मुताबिलो कयां थो त बाअसर व्याजी शोएब अनवर जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंखे माना इंसाफ़ ॾिनो वञे। ॿी सूरत में मां SP चौक ते पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुमि, जंहिंजो ज़िम्मेवार शोएब अनवर हूंदो।